सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून रियाज़ी बाब 5 सबक 5 सिंप्लीफिकेशन जा गुर ऐं अटकलूं सिंप्लीफिकेशन टिप्स एंड ट्रिक्स। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक ताईं असां सिंप्लीफिकेशन खे काफ़ी सम्झी चुका आहियूं। असां हुन जा सभु उसूल बि सम्झी चुका आहियूं। असां ॿ सुवाल जेके आहिनि उनखे हल बि करे चुका आहियूं, ॿ मिसाल, हिकिड़ो सादो ऐं हिकिड़ो अणपूरन वारो। हाणे असांखे थोरी ख़बर त पइजी वई आहे त कीअं थींदी आहे सिंप्लीफिकेशन, इन जो मक़सदु छा हूंदो आहे ऐं छो कबी आहे। हाणे वक़्तु अचियो आहे त असां हुनजूं अटकलूं ऐं गुर सिखूं, जीअं असां सिंप्लीफिकेशन खे जल्दी करे ऐं आसानी सां करे सघूं। सभिनी खां पहिरीं कंदासीं त वधीक सुठो थींदो न, उस्ताद खे सुठो लॻंदो, असांखे बि सुठो लॻंदो। सो अचो त हिन सबक में असां अटकलूं ऐं गुर यानी टिप्स ऐं ट्रिक्स ॾिसूं। ॿारो असां पढ़िया आहियूं त सिंप्लीफिकेशन जी तरतीब हिकिड़ी ॾाकण वांगुरु हूंदी आहे, जंहिंमें असां पहिरीं ब्रैकेट्स छॾाईंदा आहियूं, उन खां पोइ ऑफ, पोइ डिवीजन यानी वंड, उन खां पोइ ज़र्ब, उन खां पोइ जोड़ ऐं उन खां पोइ कट। यानी पहिरीं मुल्तफ़ ऐं बार ब्रैकेट्स में, उन खां पोइ नंढी ॾिंगी, उन खां पोइ विची ॾिंगी, उन खां पोइ वॾी ॾिंगी, उन खां पोइ जो, उन खां पोइ वंड, ज़र्ब, जोड़ ऐं कट। असां हिन सॼी तरतीब खे यादि कयो हिकिड़े लफ़्ज़ में बदमाश यानी बदमाश, ब्रैकेट्स ऑफ डिवाइड मल्टीप्लाई एड सब्ट्रैक्ट। हिन में तव्हां ॾिसंदो त मूं ब्रैकेट ऐं ऑफ ॿिए रंग सां लिखिया आहिनि, डी ऐं एम हिकिड़े रंग सां लिखिया आहिनि, ए एन एस हिकिड़े रंग सां लिखिया आहिनि। यानी इन जो बि हिकिड़ो मक़सदु आहे। सो अचो त असां ॾिसूं छा आहे। पहिरीं टिप या पहिरियों गुरु इहो आहे त कट ऐं जोड़ खे गॾु हल करे सघिजे थो, यानी सादो करे सघिजे थो। वंड ऐं ज़र्ब खे बि गॾु हल करे सघिजे थो। यानी जेकॾहिं बोर्ड मास में असूं त डी ऐं एम खे असां गॾु ॾिसी सघूं था ऐं ए ऐं एस खे गॾु ॾिसी सघूं था। डिवीजन मल्टीप्लिकेशन गॾु थींदी ऐं एडिशन ऐं सब्ट्रैक्शन गॾु थींदी। सम्झो त असां वटि हिकिड़ो ही मिसाल आहे जंहिंमें आहे 7 + 9 - 3 - 4 - 5 - 4। हाणे इनखे जे डिमास जे उसूल सां कयूं या बोर्ड मास जे उसूल सां कयूं त ब्रैकेट ऐं ऑफ त कोन्हनि, बाक़ी डिमास बचो। उन में असांखे मल्टीप्लिकेशन बि कोन्हे हिते ऐं डिवीजन बि कोन्हे, यानी एस बचो। एस में पहिरीं एडिशन करणी आहे, पोइ सब्ट्रैक्शन करणी आहे। यानी पहिरीं प्लस कंदासीं, उन खां पोइ माइनस कंदासीं, वरी माइनस कंदासीं, वरी माइनस, वरी माइनस। यानी उन उसूल सां जेका न हलूं त असांजा हीअं स्टेप थींदा। 7 ऐं 9 थींदा 16, उन खां पोइ बाक़ी सॼो असां लाहे ईंदासीं। ॿिए स्टेप में असां छा कंदासीं, जो हिननि ॿिन्ही खे असां गॾु हल कंदासीं। यानी उहो थींदो असांजो 16 - 3 13 थींदो। उन खां पोइ ॿिया सभु हेठि लाहींदासीं। अॻियां स्टेप में असां छा कंदासीं, जो हिननि ॿिन्ही खे असां हल कंदासीं। असांजो थींदो 13 काटू 4 थींदा 9 ऐं ही 5 ऐं 4 हेठि लहींदा। अॻिए स्टेप में जेको आहे 9 ऐं 5 खे कंदासीं गॾु त इहो थींदो 4, उन खां पोइ -4 हेठि लहींदो ऐं जवाबु थींदो अॻिए स्टेप में 0, 4 - 4 0। हाणे हिन में ॾिसो त असां केतिरा स्टेप कया आहिनि, इहे स्टेप असां बचाए सघूं था जेकॾहिं असां सॼे हिनखे गॾु कयूं। गॾु कीअं कंदासीं, हीअ हाणे मूं साॻियो शइ हिते लिखी आहे। हाणे हिन में ॾिसो त छा मां ॾिसी सघां थो त हिकु जहिड़ा आहिनि। सो मां छा कंदुसि, जो सभिनी खां पहिरियों थींदुसि 7। हाणे को अहिड़ो हिते अंग आहिनि जेके अदद जेके 7 खे करे सघनि, या जेकॾहिं हिन मां ॿिन्ही खे कयां त इहे छा थींदा, 7 थींदा। 3 ऐं 4 7 थींदा। सो +7 ऐं -7 कटिजी विया। हाणे हिते मूं वटि बचियो 9। हाणे 9 जो ॾिसंदुसि त को अहिड़ो अदद आहे जेको 9 खे पूरो करे। सो हिते -5 ऐं -4 थींदो -9, यानी ही 9 हिननि में कटिजी वेंदा। बाक़ी मूं वटि छा बचियो, कुझु बि कोन बचियो। जेको जवाबु मुंहिंजो आहे ॿुड़ी। तो अहिड़ी तरह मूं ॾिठो त मूं एतिरा स्टेप्स जेके आहिनि उहे बचाए उन जाइ ते हिकिड़े स्टेप में हिनखे करे छॾियो सॼे सुवाल खे। ॿियो हिकिड़ो तरीक़ो इहो थी सघे पियो त मां इनखे ईअं कयां जो मां पहिरीं जोड़ कयां, उन खां पोइ जेके कट वारा आहिनि सभिनी खे गॾु जोड़ कयां। यानी मां हिनखे लिखां 9 + 7 ही थींदा 16, ऐं बाक़ी ही जेके गॾु थींदा उहे थींदा मूं वटि 16। 3 ऐं 4 7, 7 ऐं 5 12, 12 ऐं 4 16। तो हाणे मूं वटि छा अची वियो, हिते 16 अची वियो, हिते 16 अची वियो। हिनखे मां लिखी सघां पियो त इहो बराबरि आहे 16 - 16 ऐं बराबरि आहे 0 जे। सो हिन में बि जेको आहे मूं स्टेप्स घटि करे छॾिया। सो हाणे तव्हां ॾिसो जेकॾहिं मूं जोड़ ऐं कट गॾु कई आहे त मुंहिंजा स्टेप्स ऐं वक़्तु बचे थो। अचो त हाणे ज़र्ब खे ॾिसूं।
ही हिकिड़ो सवाल आहे ज़रब जो 4 ज़रबिया 9 वंडिया 8 ज़रबिया 6 डिम डिमास जे उसूल में डिम डिवीजन ऐं पोइ मल्टीप्लिकेशन सभिनी खां पहिरीं मूंखे डिवीजन करणी आहे उसूल सां यानी ही जेको आहे छॾाइणो आहे एक्सप्रेशन इन एक्सप्रेशन खे छॾाईंदुसि त 9 भाङे 8 थींदो 1 ॾहाई 1 2 5 सो मूं वटि हिते एक्सप्रेशन जेको थींदो 4 मल्टीप्लाइड बाय 1.125 मल्टीप्लाई बाय 6 हाणे मूंखे ज़रब करणी आहे सो मां जेको आहे पहिरीं ज़रब कयां थो हिननि ॿिन्ही खे अॻियां स्टेप में इहो थींदो 4.5 सो ज़रब कयो अची वियो 4.5 मल्टीप्लाई बाय 6 हाणे मूंखे हिननि ॿिन्ही जी ज़रब करणी आहे और ज़रब कयमि त अची वियो जवाबु 27 सो मूं 1 2 3 स्टेप्स करे ऐं पंहिंजे जवाबु सादो हासिल करे छॾियो पर जेकॾहिं मां वंड खे ऐं ज़रब खे गॾु कयां ऐं मूंखे ख़बर आहे त वंड जी जाइ ते मुंहिंजो रेसिप्रोकल लॻाए ऐं ज़रब करे सघिजे थी त मां हिनखे हीअं कंदुसि हीउ मुंहिंजो असली सुवालु आहे असली एक्सप्रेशन ॾिनल वारो एक्सप्रेशन आहे हुनखे मूं 9 भाङे 8 9 डिवाइडेड बाय 8 खे 9 भाङे 8 लिखी छॾियो छाजे करे जो मूंखे ख़बर आहे त 8 जो रेसिप्रोकल जेको आहे उहो 1 भाङे 8 आहे सो हिनखे जेकॾहिं मां लिखणु चाहियां त हिनखे 9 ज़रबिया 1 भाङे 8 थी लिखी सघां थो ऐं 9 ज़रबिया 1 भाङे 8 जेको आहे उहो बराबरि आहे 9 भाङे 8 जे हाणे मूंखे छा करिणो आहे हाणे त मूंखे जेको आहे सिंपल ख़बर आहे त मूंखे कीअं कटणो आहे सो चेन जो खोड़ो लॻायुमि हिते 2 दफ़ा वियो हिते मूं खोड़ो लॻायो हिते 3 दफ़ा वियो बाक़ी मूं वटि छा बचियो बाक़ी बचियो 9 ज़रबिया 3 9 ऐं 3 ऐं जवाबु आयो 27 सो ॾिठो त मां जॾहिं ॿई स्टेप्स यानी डिवीजन ऐं मल्टीप्लिकेशन गॾु कई त मां जेको आहे घटि स्टेप्स में हिनखे करे सघियुसि ऐं मूंखे वधीक सवलाई थी असांखे ॾिंगियुनि जे छॾाइण जा उसूल ऐं तरतीबूं यादि आहिनि तरतीब आहे मुल्तफ़ नंढियूं विचियूं ऐं वॾियूं ॾिंगियूं ऐं जेकॾहिं ॾिंगियुनि जे 12 जोड़ आहे त सादो करे असां ॾिंगियूं ख़तमु करे सघूं था 12 कटे त सादो करे निशान मटाए उन खां पोइ ॾिंगियूं ख़तमु कबियूं आहिनि 12 जेकॾहिं अंग आहे त सादो करे ज़रब करे उन खां पोइ ॾिंगियूं ख़तमु कबियूं आहिनि जेकॾहिं 12 ज़रब या वंडे त सादो करे ऐं ॾिंगियूं ईअं ई ख़तमु करे छॾिबियूं आहिनि त इन जे मदार ते असां जेको आहे ॿियो गुर सिखंदासीं ॿियो गुर आहे त ॾिंगियुनि खे छॾाइण जी तरतीब जो गुर आहे त इज़हार में मौजूदु ख़ुदि मुख़्तार ॾिंगियूं जेकॾहिं आहिनि त ख़ुदि मुख़्तार ॾिंगियुनि खे गॾो गॾु छॾाए सघिजे थो यानी हिक ई वक़्तु छॾाए सघिजे थो अचो त ॾिसो छा मतिलबु आहे हाणे ही हिकिड़ो एक्सप्रेशन आहे उन में मूं वटि तव्हां ॾिसंदो त ॾिंगियूं घणेई क़िस्म जूं आहिनि मूं वटि जेको आहे स्क्वायर ब्रैकेट बि आहे कर्ली ब्रैकेट बि आहे राउंड ब्रैकेट बि आहे यानी नंढी विची वॾी टे ॾिंगियूं आहिनि हिन में जेकॾहिं मां ॾिसां ही जेके मूं वटि राउंड ब्रैकेट्स आहिनि टे आहिनि उन्हनि जो हिक ॿिए ते मदार कोन्हे ॿई सभई जेको आहे पंहिंजे पाण मुराद आहिनि हिकिड़ी ॾिंगीअ जो ॿिए ॾिंगीअ ते मदार कोन्हे अहिड़ियुनि ॾिंगियुनि खे जंहिंजो हिक ॿिए ते मदार न हुजे असां ख़ुदि मुख़्तार ॾिंगियूं चवंदा आहियूं यानी इंडिपेंडेंट ब्रैकेट्स चवंदा आहियूं सो इन्हनि इंडिपेंडेंट ब्रैकेट्स खे बजाए हिकु हिकु करे छॾाइण जे हिननि खे हिकिड़े ई स्टेप में छॾाए सघिजे थो कीअं हिते थींदो 10 हीउ 10 हिते अची वियो मुंहिंजो हिते 2 + 8 10 हिते अची वियो हिते 5 - 4 1 हिते अची वियो त मूं ॾिठो त मूं हिकिड़े स्टेप में टे ॾिंगियूं छॾाए छॾियूं इन सां जेको आहे असांजो कमु सवलो थिए ऐं बचति थिए थी वक़्त जी टियों गुर आहे त 12 जेकॾहिं अंग आहे ॾिंगीअ जे त उनखे सादो करे ज़रब करे ॾिंगियूं ख़तमु कबो इन जे मदार ते आहे असांखे इहो उसूल ख़बर आहे 12 जेकॾहिं ॾिंगीअ जे अंग आहे त पहिरीं ॾिंगीअ जे अंदरि वारे एक्सप्रेशन खे सादो करे ज़रब करे उन खां पोइ ॾिंगियूं ख़तमु कबियूं आहिनि पर हिन जो को ॿियो टिप जेका आहे त सादो करण खां सवाइ 12 अंग खे ॾिंगीअ जे अंदरि खणी वञिजे अंदरि खणी वञण लाइ अंदरे हर मेंबर खे 12 अंग सां ज़रब करणी पवंदी आहे यानी ॾिंगियुनि में अंदरि जेका शइ हूंदी आहे उनखे असां मेंबर चवंदा आहियूं ऐं हर मेंबर खे 12 अंग सां या अदद सां ज़रब करणी हूंदी आहे अचो ॾिसूं कीअं ही मूं वटि हिकिड़ो एक्सप्रेशन आहे 4 ॾिंगीअ जे 12 आहे ॾिंगीअ जे अंदरि आहे 1 भाङे 2 + 3 भाङे 4 + 5 भाङे 2 - 9 भाङे 4 हाणे इन एक्सप्रेशन खे सादो करण लाइ जेकॾहिं असां उसूलनि ते हलूं त सभिनी खां पहिरीं असांखे अंदरि जे एक्सप्रेशन खे सादो करणो आहे असां सादो कंदासीं एलसीएम वठंदासीं उन खां पोइ ज़रब करे हिते हिकिड़ो अदद ॾींदो उन सभिनी खे जोड़ ऐं कट जीअं हूंदो आहे उहो कबो
ऐं उन खां पोइ जेको आहे असां हिनखे चैन सां ज़र्ब करे हासिल अदद खे ऐं ॾिघीअ मटाए सघूं था। पर उन में असांखे ख़बर आहे त थोरो वक़्तु लॻंदो। उन जे बजाए मां जेकॾहिं हिन चैन खे अंदरि खणी वञा त मां जेको आहे उन एक्सप्रेशन खे वधीक आसानी सां सवलो हल करे छॾंदुसि। अंदरि खणी वञण जो मतिलबु इहो आहे त हिनखे हिन सां बि ज़र्ब कजे, हिन सां बि ज़र्ब कजे, हिन सां बि ज़र्ब कजे ऐं हिन सां बि ज़र्ब कजे। ही सभु जेके आहिनि उहे मेंबर आहिनि। सो हिन 12 अदद खे हर मेंबर सां ज़र्ब करणी पवंदी असांखे। चैन खे हिन सां बि ज़र्ब करणी पवंदी, हिन सां बि, हिन सां बि, हिन सां बि। चइनी अणपुरनि सां ज़र्ब करणी पवंदी। यानी इहो असांजो एक्सप्रेशन हीअं थी वेंदो। चैन खे असां अंदरि खणी वियासीं त असां वटि छा थियो, चैन जी हिन सां बि ज़र्ब थी 1 भाङे 2 सां, चैन जी 3 भाङे 4 सां बि थी, चैन जी 5 भाङे 2 सां बि थी, चैन जी 9 भाङे 4 सां बि थी। हाणे असां छा कंदासीं, जो असां जीअं आम तरीक़े सां अणपुर हल कंदा आहियूं उहो कंदासीं। हिते थियो 1 * 2 ॿ * 4, हिते 1 चौक 4 1 चौक 4 ऐं हिन खां पोइ हिते ॿ * 4 थी वेंदो, हिते चैन ऐं चैन में कटिजी वेंदो। हाणे असां वटि बाक़ी छा बचियो, तव्हां ॾिसो मूं वटि हिते बचियो 2 ज़रबिया 1, हिते रुॻो 3 बचियो, 1 खे मां कोन ॻणींदुसि, 2 ज़रबिया 5 बचियो ऐं हिते 1 ज़रबिया 9 यानी 9 बचियो। सो हाणे मां वटि छा बची वियो, मूं पहिरीं ॾिंगी ख़तमु कई, उन खां पोइ हुनखे मूं वरी साॻे तरीक़े सां लिखियो ऐं बची छा वियो मूं वटि, हाणे जेको हिते मूं लिखियो जेको बची वियो आहे उहो मूं वटि आहे 2 3 5 * 10 ऐं 9 ऐं हिन जो जवाबु मूं वटि थी वियो 6। सो तव्हां ॾिठो त मूं बजाए हिन जो मां अलॻि सां अंदरि जेको आहे उहो हल कयां, उन खां पोइ चैन सां ज़र्ब कयां। मूं जेकॾहिं पहिरीं चैन सां ज़र्ब कई त मुंहिंजा सभु एक्सप्रेशन्स छॾाइजी विया ऐं बजाए अणपुर जे मूं वटि पूरा आदत सॼा आदत अची विया। सो अहिड़ी तरह मुंहिंजो वक़्तु बचियो ऐं मूं आसानी सां इहो हल करे वरितो। चोथों गुर टिप नंबर 4 आहे त वंड जी जाइ ते ज़र्ब जो इस्तेमालु कयो। वंडीदड़ खे संदसि रेसिप्रोकल सां मटाए वंड खे ज़र्ब में तब्दील कयो। इहो असांखे ख़बर आहे, असां पहिरीं बि ॾिसी चुका आहियूं। इन जो मिसाल जेको आहे उहो मां तव्हांखे ॾियां थो। ही मूं वटि एक्सप्रेशन आहे 4 × 9 / 8 × 6। इन में असांखे ख़बर आहे त असां 9 जी जाइ ते 9 लिखंदासीं, पर 8 / 8 खे मल्टीप्लाई करे ऐं 1/8 जो रेसिप्रोकल लिखी छॾींदासीं। असांखे ख़बर आहे त वंड जो बदर जेको आहे उहो ईअं थींदो आहे जो न्यूमिनेटर में असां वटि 1 अची वेंदो आहे ऐं डिनोमिनेटर में छेद में उहो अदद अची वेंदो आहे जंहिंजो रेसिप्रोकल खपंदो आहे। हाणे इनखे असां सॉल्व करे चुका आहियूं पहिरीं, असांखे ख़बर आहे त हिनखे असां 9/8 बि लिखी सघूं था। इनखे जेकॾहिं असां कटींदासीं त असांखे छा मिलंदो, 1 चौक 4 2 चौक 8 1 * 2 * 6 इहो थी वेंदो 9 ज़रबिया 3 = 27। सो जेकॾहिं असां रेसिप्रोकल कयो आहे यानी असां वंड खे ज़र्ब में तब्दील कयो आहे त असांजो कमु सवलो थी वियो आहे। गुर 5 आहे त गॾियल अणपुरनि खे ग़ैर वाजिब अणपुरनि में आणियो। जेकॾहिं ॾिनल एक्सप्रेशन में मिक्स्ड फ्रैक्शंस आहिनि त पहिरीं हुननि खे इम्प्रॉपर फ्रैक्शंस में तब्दील कयो ऐं उन खां पोइ जेको आहे तव्हां अणपुरनि खे हल कयो। असां पोएं सबक में जंहिंमें असां फ्रैक्शंस यानी अणपुरनि जी सिंप्लीफिकेशन कई, उन में असां इहो उसूल ॾिठो ऐं असां वरी उनखे वरजाए सघूं था। मां उन मिसाल मां जेको आहे ही तव्हांखे वरी ॾेखारियां थो एक्सप्रेशन। हिन में असां ॾिठो त असां वटि गॾियल अणपुर आहिनि, हिकिड़ो ही ऐं हिकिड़ो ही, ऐं असां हुननि गॾियल अणपुरनि खे जेको आहे मिक्स्ड खे असां इम्प्रॉपर में यानी ग़ैर वाजिब अणपुरनि में तब्दील कयो ऐं असांजो कमु सवलो थी वियो। गुर 6 आहे त आम ग़लतियुनि खां परहेज़ करण लाइ ध्यानु ॾियो। यानी जॾहिं तव्हां सिंप्लीफिकेशन जो कमु कयो तव्हांखे ध्यानु ॾियणु खपे एक्सप्रेशन्स ते। आम तौर ते ग़लतियूं कहिड़ियूं थींदियूं आहिनि त माण्हू जेको आहे जेको मथियों हिसो हेठि खणी ईंदा आहिनि उन में ग़लती करे छॾींदा आहिनि। किथे प्लस जी जाइ ते माइनस थी वियो, अदद मटिजी वियो, या जेको आहे उहो डिविजन जी जाइ ते मल्टीप्लिकेशन थी वियो। सो इज़हार जो जेको हिसो हेठि खणी था अचो उन में चुक न कयो, उनखे 1 दफ़ो 2 दफ़ा वरजाए ॾिसो तव्हां सही हेठि खणी आयो। ॿी ग़लती जेका थींदी आहे उहा ॾिंगीअ जे अॻियां जॾहिं अदद हूंदो आहे त उन में ग़लती थींदी आहे। सो ॾिंगीअ जे अॻियां अदद जी सूरत में ज़र्ब उबत लिखो, ज़र्ब जो निशान न लॻायो, ज़र्ब उबत लिखो। ॾिंगीअ खे ज़र्ब जे निशान सां न मटायो, ज़र्ब करे उन खां पोइ जेको अदद अचे थो उहो लिखो।
टियों जेको आहे गुर आहे जेको ग़लतियूं थियनि थियूं उनखे बचण लाइ मुंझाईंदड़ हिसनि खे अलॻि सादो करे असल एक्सप्रेशन में हासिल थियल मुल्ह खे लिखो। जीअं मां तव्हांखे पोयनि ॿिनि मिसालनि में जेके असां हल कया उन में करे ॾेखारियो आहे त जेके मुंझाईंदड़ हिसा हुआ अणपुर जा उहे अणपुर मूं अलॻि हिसा हल करे उन खां पोइ उन अणपुर में उनजो हल यानी उनजो सादो अदद लिखियो। ॿारो इन ते असां पंहिंजे अॼोके सबक जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।